अस्सलाम वालेकुम। सभिनी खे भली कार कयां थी। ख़ुशि जो सलामत हो जो अल्लाह पाक तव्हांजे घरनि में, दिलनि में, रिस्क रोज़ीअ में, मालो दौलत में ऐं तव्हांजे बचनि में अल्लाह पाक तव्हांजे घर में, घर जे भातियुनि में हमेशह ख़ुशियूं आणे इज़ाफ़ो फ़रमाए ऐं ख़ुशि हुजो, आबाद हुजो। वेलकम कयां थी पंहिंजे यूट्यूब चैनल ते। ऐं हिते मां पाप नगर जी रिकॉर्डिंग ते मौजूदु आहियां ऐं पाप नगर जे सेट ते असां आयल आहियूं ऐं मां तव्हांखे ॿुधाइण पई चाहियां त हिते जंहिं लोकेशन ते असां मौजूदु आहियूं हिते हिकिड़ो ॾाढ़ुनि जो वण बि मौजूदु आहे ऐं तव्हां ॾिसो था एतिरा ख़ूबसूरत परे खां मां ॾिसां पई त मूंखे ईअं लॻो त ॼण हीअ जेके आहिनि हू इहे ज़ैतून, पर ज़ैतून न आहिनि। वेझो अचण खां पोइ ख़बर पई त हीअ ॾाढ़ूं आहिनि, अञा कचा आहिनि। जॾहिं हे पची वेंदा त ॻाढ़ा थी वेंदा ऐं हिननि जी जेका आहे तव्हां ॾिसी रहिया आहियो केॾा ख़ूबसूरत था लॻनि। माशाअल्लाह माशाअल्लाह, अल्लाह पाक जी जेका कुदरत आहे उहो ॾिसो कहिड़े तरीक़े सां ॾाढ़ूं पैदा थो थिए ऐं उहो वरी उनजो जेको तयारु थियण जो प्रोसीजर आहे उहो हीअ आहे। तव्हां ॾिसो था माशाअल्लाह केॾा ख़ूबसूरत था लॻनि। ऐं मां फस्ट टाइम ॾिठो आहे सीरियसली, छो जो असां कराची में रहूं था ऐं इहे जेके कुदरती शयूं आहिनि इन्हनि खां काफ़ी परे आहियूं ऐं मां फस्ट टाइम ॾिठो आहे त ॾाढ़ूं कीअं थो पैदा थिए। हींअर तव्हां ॾिसी रहिया आहियो, ॾिसो अल्लाह साईं जो शान, अल्लाह पाक जी कुदरत। ऐं ईअं ई हिते लीमे जा वण बि आहिनि ऐं ॿिया बि ख़ूबसूरत आहिनि। गुलाब जा गुलनि जा वण बि आहिनि, गुलाब जा गुल बि आहिनि, लीमा आहिनि ऐं ॿिया बि काफ़ी सारा हिते फल फ्रूट आहिनि। सो हीअ मां ॾिठमि ऐं तव्हां सभिनी सां गॾु हीअ वीडियो मां शेयर कई। ऐं हींअर ॾिसो बिलावल भाई भी फ्री थी अची रहियो आहे। बिलावल भाई भी अची वियो आहे। अस्सलाम वालेकुम। ख़ुशि आहियो भेण? ख़ैर ठीक ठाक? बिल्कुलु ठीकु ठाक। तव्हां हींअर मुंहिंजे यूट्यूब चैनल ते नज़र अची रहिया आहियो, व्यूअर्स जे लाइ छा चवंदव? असांजा ॾिसंदड़नि खे खोड़ सारा सलाम, नेक तमन्नाऊं, नेक दुआऊं जिते बि हुजनि, शाद हुजनि, आबाद हुजनि, ख़ुशि हुजनि। आमीन आमीन आमीन। अल्लाह पाक तव्हांखे बि ख़ुशि रखे, सलामत हुजो ऐं अल्लाह पाक तव्हांजी जेका परफॉर्मेंस आहे तव्हांजे रिस्क में बिलावल भाई हमेशह ख़ुशि हुजो। ऐं हींअर हेॾां बि ॾिसी रहिया आहियो तव्हां ज़ैतून न सॉरी ॾाढ़ूअ जो। ऐं ॾिसो अल्लाह साईं जी कुदरत ऐं शान कहिड़े नमूने सां ॾाढ़ूं थिए थो, तयारु थो थिए। अल्लाह पाक जी कुदरत। ऐं वरी वक़्फ़े सां वरी तव्हां सां गॾु मुलाक़ात थींदी रहंदी। मोकिलायां थी पंहिंजी दुआउनि में, मूंखे हमेशह यादि रखिजो। अल्लाह हाफ़िज़।